नाज़रीन, आसिफ अली ज़रदारी जो वेझो दोस्त ऐं पीपी अॻवान ग़ुलाम क़ादिर मरी कराची जी अस्पताल में लाॾाणो करे वियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे नसीर शाह। जी नसीर, वधीक अपडेट कजो। जी नाज़रीन, हिन ॿुधाईंदा हलूं त पीपल्स पार्टी जो सरगर्म कारकुन आसिफ ज़रदारी, जुल्फ़कार अली भुट्टो ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो वेझो साथी रईस ग़ुलाम क़ादिर मरी कुछ अरसो बीमार रहण बैदि ज़ियाउद्दीन अस्पताल में लाॾाणो करे वियो। संदसि उमिरि तक़रीबन 80 साल ॿुधाई वञे थी ऐं हू सदाईं पीपल्स पार्टीअ सां गॾु रहियो ऐं जंहिंजी अॼु जनाज़े नमाज़ ॻोठ दरिया ख़ान मरी तालके चंबड़ में अदा कई वेंदी ऐं जंहिं तहत हिन जो पीपल्स पार्टी साण पुराणो वास्तो रहियो। ज़ुल्फ़कार अली भुट्टे वारे दौर खां करे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं आसिफ ज़रदारी सां गॾु रहियो ऐं पीपी जो सरगर्म अॻवान हो ऐं पीपल्स पार्टी खे फाल रखंदड़ माण्हू हो। जॾहिं त हिन MRD तहरीक में बि जेल काटिया ऐं पीपल्स पार्टी सां गॾु रहियो ऐं जॾहिं ताईं कुझु सालनि खां वठी बीमार रहण जे करे लंडन ऐं अमेरिका मञा ॿाहिरिनि मुल्कनि मां दवाऊं हलंदियूं रहंदियूं हुयूं। जॾहिं त हींअर ईद उल फितर वारे ॾींहं खां वठी हिन जी तबियत नासाज़ हुअण जे करे हिनखे ज़ियाउद्दीन अस्पताल कराची में दाख़िल कयो वियो, जेको राति ज़िंदगी जी जंग हाराए वेठो ऐं अॼु हुनजी 3 बजे जेका जनाज़े नमाज़ ॻोठ दरिया ख़ान मरी में रखी वई आहे। जी नसीर, अवां जी महिरबानी।